मटियारी के नौजवान शागिर्द मोहम्मद अजान सजाद खास के लिए फेडरल बोर्ड इस्लामाबाद जो इम्तिहान पास करे डॉक्टर ए.क्यू. खान स्कूल इस्लामाबाद में 1100 मार्कुन में 1055 मार्कूं खणी पहिरीं पोजीशन हासिल करे वरती। SS न्यूज़ जे रिपोर्टर नवीद खास केली मूजिब नौजवान के वालिद चयो आहे त मूंखे ख़ुशी आहे त संदसि पुट इस्लामाबाद में अकेलो रही पंहिंजी मेहनत से पढ़ाई करे सॼे स्कूल में सभिनी खां वधीक मार्कूं खणी पहिरीं पोजीशन हासिल कई ऐं उन तसवुर खे ग़लति साबित कयो त सिंधी नौजवान घर खां परे रहण खे परदेस समझी रही नथा सघनि। ॿिए पासे सिंधी नौजवान जे पहिरीं पोजीशन हासिल करण ते शहर जे तालीमी शख्सियतुनि सैयद जुनैद अकबर शाह, डॉक्टर शाहज़ोर गुल ख़ासकेली, प्रिंसिपल गवर्नमेंट डिग्री कॉलेज मटियारी सैयद बदरुज़्ज़मान शाह ऐं उस्ताद अब्दुल रज़ाक ख़ासकेली, रजब अहमद ऐं ॿियनि पारां नौजवान लाइ नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार कयो वियो। नाज़रीन, तव्हां ख़बरूं ॿुधियूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।